N. Nose. वारो अज असां नून गुने वारा लफ़्ज़ पढ़णु सिखंदासीं। नून गुनो लफ़्ज़ में अखर जो नालो खणबो आहे पर उन जो आवाज़ अलॻि सां न निकिरंदो आहे। जीअं चंड, इन में नून गुनो के सां गॾु पढ़बो ऐं आवाज़ निकिरंदो च ऐं ड्र। ॿ आवाज़ आहिनि ऐं टे अखर आहिनि। चंड। जुमिले में चंड खे इस्तेमालु करणु। चंड उभिरियो आहे। वधीक पढ़णु सिखंदा यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 ते। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते वीडियो मुकमल ॾिसंदा। अव्हां जी महिरबानी।